हैदराबाद का ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा रहूं त हैदराबाद के हूसड़ी वारे इलाइक़े में ॻोठ मुराद कलेरी भरिसां फुलेली वाह मां अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। हिकु भेरो ॿीहर हैदराबाद का ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदा रहूं त हैदराबाद के हूसड़ी वारे इलाइक़े में ॻोठ मुराद कलेरी भरिसां फुलेली वाह मां अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। इलाइक़े वासियुनि पारां इतला ॾियण बावजूदि पुलिस वाक़े वारे हंधि पहुती फोती जो मड़ इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे ऐं पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप न थी सघी आहे, जंहिं करे मड़ ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल में रखियो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन हैदराबाद खां अवां सां शेयर कंदा रहूं त हैदराबाद जे हूसड़ी वारे इलाइक़े में ॻोठ मुराद कलेरी भरिसां फुलेली वाह मां अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। इलाइक़े वासियुनि पारां इतला ॾियण बैदि पुलिस वाक़े वारे हंधि पहुती ऐं फोती जो मड़ इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप न थी सघी आहे, जंहिं करे मड़ ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इन हवाले से नाज़रीन वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी हैदराबाद जो रिपोर्टर नथूराम असां सां लाइन ते मौजूदु आहे। नथूराम, आगाह कजो, लाश कहिड़े वक़्तु हथायो आहे? छा हिन वक़्तु ताईं लाश जी सुञाणप न थी सघी आहे? जी बिल्कुलु, ही जेको आहे हैदराबाद जो हूसड़ी वारो इलाइक़ो आहे जिते ॻोठ मुराद कलेरी वटि न्यू फुलेली वाह मां अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। पुलिस पारां ॿुधायो पियो वञे त हथायल लाश जेको आहे उनखे ख्वाजा सिराज जो मृत्यु कयो आहे। लाश जेको आहे उहो हलंदो ॾिसी करे इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला ॾिनो। अहिड़े इतला ते पुलिस पहुची लाश वाह मां कढाए सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो आहे, जंहिंजी सुञाणप जेको आहे हिन वक़्तु ताईं न थी सघी आहे। जी, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।